पाण में सलाह कईसीं छा करणु घुरिजे। असांखे जेके मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि उन्हनि मुलाज़िम तंज़ीमुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो। KTR जी जेका तंज़ीम आहे जेके असां कुझु पाण दोस्तो गुलाम रसूल साहिब हुजे, मुख्तियार गंज साहिब हुजे, असांजे भाउ ख़ुदि करे नज़र जी ॻाल्हि आहे। असांखे कोर्ट हाई कोर्ट सर्कल ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट जे असांजा उहिदा ख़तमु करे छॾिया, सो कार्ड करे छॾियो आहे, एक्स असांखे उहिदेदार करे छॾियो आहे ऐं असांजी का बि न वक़्तु तालुकनि जी ज़िलनि जी बरकत जी का वाड़ी कान्हे का। असां फ़र्ज़ु सम्झियोसीं त जेके असां ॿियूं बिरादर तंज़ीमूं आहिनि असां उनखे पंहिंजी KTR जी आफ़िस में वॾो कयूं ऐं उहे अचनि गॾियल पढ़ाई सिखी। पहिरीं ॻाल्हि असां पंहिंजे वॾे भाउ राष्ट्र असेंबली जे सदर मोहतरम साईं हाजी अशरफ हासिल साहिब खे कईसीं। साईं मूंखे चयो त मां इस्लामाबाद आहियां कंहिं ज़रूरी कम सां 2 टे ॾींहं मूंखे लॻंदा, तव्हां इकबाल पवर साहिब सां राब्तो कयो। हाजी शबीर मोहम्मद सेठे साहिब जो फ़ोन न पियो लॻो, वरी बि साईं साहिब जो राब्तो कयो। उनजे चवण ते इकबाल पवर साहिब सां 3 दफ़ा ॻाल्हि थी ऐं उन्हनि चयो त असां इजलास ॾींदासीं। सभिनी दोस्तनि खे असां ॿुधायोसीं, उते असांजो अलायंस जुड़ियो। हाजी साहिब जो फ़ोन आया, अलायंस जो नालो रखियोसीं आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी। जेके बि मुलाज़िम तंज़ीमूं हुयूं उन्हनि जी उन इत्तेहाद में जेका पोज़ीशन हूंदी उहा बराबरि यानी न कोई चेयरमैन हूंदो, न कोई सेक्रेटरी हूंदो, सभु मेंबर हूंदासीं। असां वटि उन ॾींहुं 16 तंज़ीमनि शिरकत कई ऐं 16 तंज़ीमनि जा जेके माण्हू हुयासीं उहे कुल असां मेंबर थियासीं। असां ऐलान कयोसीं त जॾहिं पाकिस्तान पार्टी वफ़ाक़ में उते चवे थी त मुलाज़िमनि जूं पघारूं 50% वधायूं हुजनि ऐं पंजाब असेंबली में उन्हनि जा 6 मेंबर आहिनि, 6 ई मेंबर क़रारदाद जमोदा कराइनि त सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं 50% वधायूं हुजनि ऐं जॾहिं सिंध में उन जी उबतड़ थियो त मूं समेत सिंध जे सभिनी मुलाज़िमनि में कावड़ ऐं ताव पैदा थियो। असां माण्हुनि जी ख़्वाहिशनि खे साम्हूं रखंदे माण्हुनि में जेको पखल ताव हुयो उनखे साम्हूं रखंदे असां एहतिजाज जो ऐलान कयोसीं 23 तारीख़ ते। असां जेमहिल एहतिजाज जी ॻाल्हि कईसीं अदब ख़िलाफ़ जो एहतिजाज जो उन्हनि में हली वियासीं 19 तारीख़ खे छॾे तव्हां 21 तारीख़ रखो, तव्हां 20 तारीख़ रखो। असां बि दोस्तनि खे ॿुधायो त गॾियल एहतिजाज जी अॻुवाणी बि तव्हां कयो, पर उन्हनि दोस्तनि जी आदत कई 19 तारीख़ ते उन्हनि एहतिजाज कयो। असां उन्हनि जी एहतिजाज जे लाइ दुआ घुरायासीं। कराची जा असांजा दोस्त आहे, असां उन एहतिजाज में उन दोस्त खे मोकिलियोसीं। 23 तारीख़ जे एहतिजाज जो असांजो ऐलान कयो, पोइ असांजे दोस्तनि अलायंस ठाहियो। उन्हनि दोस्तनि 30 तारीख़ ते एहतिजाज जो ऐलान कयो। उन्हनि सिंध जी साबिक़ उहिदेदारनि जी वर्किंग कमेटी घुराए उन्हनि खे बाक़ाइदे पाबंद कयो त को बि 23 तारीख़ जे एहतिजाज में न वञे। सिंध जा साबिक़ ज़िले सदर, साबिक़ डिवीज़न सदर थेला खणी उते पहुता हुआ ऐं घणनि दोस्तनि फेसबुक ते हिमायत जो ऐलान कयो, पर उनखे पाबंद कयो वियो। 6 ज़िले जे सदर शरीफ़ चुने साहिब क्लियर जवाबु ॾिनो त हे बि मुलाज़िमनि जी मुफ़ाद जी ॻाल्हि आहे, मां लाज़मी ईंदुसि ऐं उहो दोस्त खे पहुतो 23 तारीख़ वारे एहतिजाज में। एहतिजाज मां दोस्त जे साम्हूं दोस्त शरीफ़ हुया। असां सां सरकार ॻाल्हियूं कई, असां ते तशदुद बि थियो, असां सां सरकार ॻाल्हियूं बि कयूं। पोइ सरकार असांखे चयो त DRA जॾहिं 3 सूबनि में मिले थो त इहो तव्हांखे मिलणु घुरिजे। दयाल आज़ाद साहिब, सईद गनी साहिब ऐं फिनांस जी टीम हुई, सेक्रेटरी GA हुयो, उनजी ॿाहिरि अनाउंस कयो। पोइ जॾहिं पहिरीं दोस्तनि सां 3 तारीख़ ते हलायो, 1 तारीख़ ते मीटिंग रखी माहौल ऐं फसाद जो शिकार थी वियो, उहा मीटिंग कान थी सघी। असांजा दोस्त उन्हनि जो एहतिजाज में भरपूर एहतिजाज थियो, पर उहो एहतिजाज जो रिज़ल्ट ॾेई न सघियो ऐं असांजा दोस्त बि वापसि आया। वरी उस्तादनि जा फेसबुक ते, व्हाट्सअप ते, फोन ज़रिए मैसेज पिया विकाम थी वियो, काॾे वियो, हाणे छा था कयो। वरी असां सकल में साॻाई जेके मुलाज़िम हुयासीं उहे पाण भरियासीं। असां उते 22 तारीख़ जो ऐलान कयोसीं त 22 तारीख़ ते असां वरी तारीख़ ते रिव्यू करे कॾहिं कॾहिं सरकार जे तरफ़ां धोखा बि थींदा आहिनि। ईअं करे सघियो त सभिनी मुलाज़िमनि सां धोखो थियो। वरी असां कराची जी तरफ़ जो रुख करण जो ऐलान कयो, पर असां
क्लियर कईसीं त हो जेके दोस्त आहिनि उहे बि असांजा भाउ आहिनि, उन्हनि सां असां राब्तो कयूं था त गॾिजी करे हिकिड़ो ऐलान हुजे। जेकॾहिं दोस्त असां मुंहिंजी वीडियो जेका खुलियल ऐलान हुयो त जेकॾहिं दोस्त असां सां वेंदा त 22 तारीख़ वारे ऐलान खे अॻिते कुझु करे सघे थो, अॻुवाणी करे उड़ो सघनि, असांखे अॻुवाणी जो को बि शौक़ु कोन्हे। मां गुलाम रसूल साहब खे फोन कई, उन अटेंड कान कई। असां पंहिंजे साईं मोहतरम हाजी अशरफ खासगेरी साहब खे फोन कई, उन मूंखे चयो त मां तव्हांखे सुभाणे दोस्तनि सां सलाह मशवरो करे जवाबु ॾींदुसि। जवाबु कोन मिलियो। उन 21 तारीख़ ते इस्लामाबाद जो मार्च जो ऐलान कयो। हाणे त जॾहिं इस्लामाबाद में असांजो को मसइलो कोन्हे को, असांजो हक़ु सिंध मां असां सिंध को हक़ु भरंदा, पर हर हिक जी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो तरीक़ेकार आहे, असांजो को बि एतिराज़ कोन्हे को। न वरी पोइ असां एतिराज़ आहे इस्लामाबाद में को तव्हां कंदा हाणे असां जीअं 3 तारीख़ ते उन्हनि दोस्तनि जे लाइ दुआ घुरायासीं, फेसबुक ते हिमायत कईसीं, जॾहिं हुननि खे लाठी चार्ज थी त उन्हनि जी असां भरपूर मुज़मत कईसीं फेसबुक ते ऐं दुआ घुरा 3 तारीख़ जो इख़्तियार जो कामयाबी कंदासीं। हाणे बि दुआ घुरो असांजा दोस्त कमु असां सभिनी जो साॻियो आहे। 21 तारीख़ ते जेकॾहिं वञनि था एहतिजाज कंदा त असां दुआ कयूं त उहे उन एहतिजाज में पंहिंजे मिशन में कामयाबु थियनि। असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त असां 22 तारीख़ ते जेको एहतिजाज जो ऐलान कयो आहे त खैरपुर ज़िले जी मार्फत अॼु बि इहा ॻाल्हि क्लियर कई थो वञा त जेकॾहिं इहे अलायंस वारा दोस्त अची वेहनि गॾियल क्वालाइट थिए त असां वरी उन्हनि जा वर्कर सां कमु करण लाइ तयारु थियासीं। अञा उहो असां वटि कोन्हे कि असांजी अञा जेका आहे त उहा जेका सिंध जे मुलाज़िमनि सां जेका ज्यादती थिए थी, जेका नायब साहब थिए थी, जेका सरकार दुराई करे थी, उन्हनि खां पंहिंजा जेका मसइला आहिनि उहे मसइला पाण टिनी नंबर पर छिनी करे वठूं। 22 तारीख़ ते एहतिजाज आहे पंहिंजो वज़ीर आला हाउस जो पाण गिराव कंदासीं। खैरपुर वॾो ज़िलो आहे, फ़ैसला हिन ज़िले जी हैसियत रही आहे। हेमो साईं अब्दुल जब्बार खे, साईं बयार शाह खे 2-2.5 कलाक सिधा फोन ते ॻाल्हि कई ऐं दोस्तनि एतिरे तादाद में कारगर गॾिजाणी घुराई आहे, पर जेकॾहिं हिननि दोस्तनि खे अञा 2 ॾींहं जेकॾहिं ॾिजनि त हे हाल बि दोस्त भरे सघंदा, पर ख़बर आहे हिननि दोस्तनि में उस्तादनि में एतिरी गिरफ़ आहे इहा शइ करे सघनि था। अहिड़े प्रोग्राम ते सोचूं। मां